जीअं सिंधबाज़ जो चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जीअं सिंधबाज़ जे मरकज़ी सूबाई तोड़े इलाइक़ाई अॻुवाणनि सलीम हाजाणो, पुनल जमाली, इमरान मंगी, मक़सूद मीराणी, सईद सूमरो, शकील ॾेथो, अब्दुल समन जतोई ऐं ॿियनि समेत करमपुर लाड़े ते पहुतो। जीअं सिंधबाज़ चेयरमैन जेटीन वेब न्यूज़ सां सिंध में हलंदड़ क़बीलाई तकरारनि ऐं बदअमनी समेत सिंध जी मौजूदा सूरत हाल ते ख़सूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं था। सिंध में भी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। कानून जी हुकुमरानी कोन्हे, पुलिस बरादरनि ऐं राज्यनि जा छेड़ा पई कराए। असां कबीलाई समाज न आहे, सिंध में राजायतूं ऐं बरादरियुनि जो समाज आहे, ज़रई समाज जा माण्हू आहिनि। पर हिते हथ सां पुलिस जी सरपरस्ती क़त्लेआम जारी आहे। ॾोहारनि जो ख़ात्मो न पई करे, पर पुलिस ॾोहारनि सां गॾु आहे। जीअं सिंध महाज वक़्तन ब वक़्तन सिंध में बरादरनि ऐं राज्यनि जा जेके तकरार आहिनि तिन जे ख़ात्मे जे लाइ किरदारु अदा कयो आहे। ऐं उन में तव्हांजो बि को वॾो ज़ाती तरह जावेद बिजाराणी जो इंसाफ़ जो शानाइतो किरदारु रहियो आहे। हिन ख़ुशूसन टिनि ज़िलनि लाड़काणे डिवीज़न जा टे ज़िला आहिनि, पर सॼो मजमू लाड़काणो डिवीज़न, सख डिवीज़न, कशमोर ऐं शिकारपुर जैकबाद में त ट्राइका आहे। हिन जाइ ते ॾोहारी, धाड़ेल, अगवा इंडस्ट्रीज़, बरादरियुनि जो क़त्लेआम, क्राइम, माण्हू न फ़क़ति अगवा थियनि पर मोटरसाइकिलूं खसिजनि, रोडनि तां माण्हुनि खां सामान खसिजे। कशमोर, कंदकोट में ऐं शिकारपुर में माण्हू घरनि में घिड़ी पवनि। इहो लुटमार जो कमु जारी आहे। असांजी वधि में वधि कोशिशि रही आहे त सिंध जे माण्हुनि जे तो पाण में बरादरियूं, राज, भाईचारे ऐं इतिहाद जी सूरत में रहनि, तालीमी सरगर्मियूं थियनि, सिहत जूं सहूलतूं मिलनि, मुवासिलात जूं सहूलतूं मिलनि, माण्हुनि खे रोज़गार मिले। पर बदकिस्मती सां हुकुमराननि जो तवजो कोन्हे त को माण्हू पाण भरा थियनि, तालीमी मैदान में अॻिते अचनि, उनखे ख़ुशियूं नसीब थियनि। सिंध दुश्मन क़ुवतूं, मुसलसल हथियार, गोला बारूद विराइनि पियूं ऐं सरेआम हिन खिते में तव्हांजे ॻोठनि ऐं राज्यनि में हथियार खयूं धाड़ेल कुलनि ते वेठा आहिनि, पर पुलिस न थिए। ऐं पोइ वरी कंहिं माण्हू सां ज़्यादती थी थिए त हुनखे रंग था ॾियनि त बरादरी ऐं कबीलाई तकरार। मां पंहिंजी क़यादत समेत वक़्तन ब वक़्तन पंहिंजनि कारकुन साथियुनि समेत लही वियो आहियां। बरादरियुनि जे चङनि वटि किरदारु अदा कनि, मामिलो ख़तमु थी। कोरोना जे करे फ़ैसिला रहियल आहिनि जेके न थी सघिया आहिनि। अॼु बि सॼी जीअस मां जी क़यादत शिकारपुर ऐं कशमोर ज़िले जा उहिदेदार इहे सभु निकिता आहिनि। ताज़ियतूं बि कयूं था बरादरनि ऐं राज्यनि वटि वञी। चीफ मिनिस्टर हिन सॼे मामले खां सिंध जो वॾी ॻाल्हि आहे लाताले, सिंध जो IG लाताले। वॾे में वॾी बजट सिंध जी तालीम, सिहत खां वधीक बजट अमन अमान ते ख़र्च पई थिए। पुलिस ऐं रेंजर जी मौजूदगी में क्राइम सरेआम जारी आहे। कराची में, कशमोर में तव्हां ॾिसो पिया त माण्हू रोडनि ते आहिनि त असांखे ॾोहारनि ऐं धाड़ेलनि, चोरनि, बरादरनि ऐं कबीलाई दहशतगर्दी जे नाले में जेको असांखे यरगमाल कंदा आहिनि बचाए गवर्नमेंट ख़ामोश। त इमरान सरकार हुजे या पीपुल्स पार्टी जी सरकार, उनजो तवजो ई न आहे त सिंध जे माण्हुनि में इल्म, तरक़ी, साइंसी तरक़ी, ज़रई तरक़ी, मुवासिलाती तरक़ी, इल्मी तरक़ी ऐं मुआशी सरगर्मियुनि में उहे पाण भरा थियनि, बुख ऐं गुरबत मां निकिरनि। इहो हुकुमराननि जो तवजो। असां साईं जेम्स जा पैरोकार, पंहिंजी क़ौम जा आशिक़ ऐं ख़ादम। असांजो हुन सां वोट जो तालुक़ु कोन्हे त असांखे वोट ॾींदा, असांजो हुन सां बरादरी जो तालुक़ु कोन्हे त असांजी बरादरियूं आहिनि। पर बहैसियत सिंधी क़ौम असां चऊं था त असांजा माण्हू अॻिते अचनि। ऐं जीअं सिंध महाज जो जो स्लोगन आहे, रोज़गार सिंध जे माण्हुनि लाइ, तरक़ी सिंध जे माण्हुनि लाइ। असां सम्झूं था त असांजी तरक़ी में वॾी रुकावट आहे बरादरियुनि जा छेड़ा, असांजे इतिहाद में रुकावट आहे, नफ़रतुनि जो वाद थिए थी, इंसानी खून वहनि था। हुकुमरान त कातिल ऐं दरिंदा आहिनि, उनखे माण्हू मारजण ते, मासूम ॿार जे अणपढ़ियल हुजण ते तकलीफ़ न थिए। सिंध जे शऊर खे तकलीफ़ अचे थी, तंहिं करे सिंध जो शऊर
निकिरी थो पए। तव्हां ॾिठो हूंदो त वक़्तनि ब वक़्तनि जीअं मां जी क़यादत ऐं कारकुननि मामले में निकिरनि था अॼु। ख़ुदा ख़ैर कंदो, जल्द हिनखे पाए तकमील ते पहुचाईंदनि, बराबरि सुलह वारो अमल अॻिते वधे।